नासिन रखण लॻ ॻोठ छतो मंगी में करोड़ें रुपयनि जी लागत सां ठहियल सरकारी इस्पताल जी इमारत ज़बून हाली जो शिकार आहे, जॾहिं त इस्पताल में डॉक्टरनि तोड़े ॿिए अमले जी बि खोट आहे। इन बारे सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे शकील धारेजो। तालके गड़ियासीं जे मुख़्तलिफ़ यूसीज़ में क़ाइमु थियल सरकारी इस्पतालूं अवाम लाइ बेलाभ बणियल आहिनि। इस्पताल में डॉक्टर ऐं लेडी डॉक्टर्स समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट हुजण करे रहवासी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अहिड़ीअ तरह ढखण लॻ ॻोठ शतोमंगीअ में करोड़ें रुपयनि जी लागत सां ठहियल सरकारी इस्पताल जी इमारत ज़ुबून हालीअ जो शिकार बणिजी वई आहे। इस्पताल में डॉक्टर तोड़े ॿिए अमले जी खोट सबबि जेका रहवासी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। दिएशो शिकारपुर इस्पताल जी ज़िम्मेवारी 3 स्केल जे लैब टेक्नीशियन हवाले कई आहे। दवाऊं अणलभ हुजण करे मरीज़ खांगी इस्पताल तोड़े केतिरा ई किलोमीटर परे शहरनि ॾांहुं पंधु करण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां ॻोठाणनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सॼो रिपेयरिंग रही पई आहे, हिकु न रहियो पियो आहे, डॉक्टर बि न आहिनि असां वटि, वॾी परेशानी थी थिए थी। ॿुधायो जे हुकूमत खे गुज़ारिश आहे त कमु कराइनि, को डॉक्टर असांखे ॾियनि त असां लाइ सहूलियत आहे। मिसाल ग़रीब परेशान आहे हिते ॾाढो, अस्पताल सॼी किरे थी, पोइ हाणे डॉक्टर कोन्हे को हिते असांजे ॻोठ में, थने थो इलाज लाइ ॿाहिरि थो वञिणो पए, ग़रीब माण्हू परेशान आहे। डॉक्टर न आहे, सहूलियत न आहे, इस्पताल ख़राबु लॻी पई आहे। डॉक्टर हुजे, इस्पताल बि ठाराइजो, असांखे हे सुख बि न आहे। असां चयो आहे इंतिज़ामिया खे ॾाढो त बिल्डिंग असांजी माना किरे थी, छतियूं वतियूं हर शइ ॾिसो था पाण हालत इहा। बाक़ी दवा असां वटि फुल आहे, जे हर शइ आहे। अमलो बसि डॉक्टर हुजे ऐं स्वीपर हुजे ज़रूरत आहे, बाक़ी ॿियो अमलो आहे असां वटि। अवां इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त ॻोठ जी इस्पताल अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। इस्पताल में डॉक्टर तोड़े ॿिए अमले समेत बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे। इमारत ज़बून हाल बणियल आहे। ॻोठाणनि सिंध हुकूमत ऐं सिहत खाते जे वज़ीर तोड़े ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी इस्पताल में अमलो मुक़ररु करे ऐं दवाऊं ऐं ॿियूं सहूलियतूं फराहम कयूं वञनि त जीअं इलाइक़े वासियुनि खे सिहत जूं सहूलियतूं मुयसरु थी सघनि। शकील धारेजो, आवाज़ टीवी न्यूज़, ढखण।